गाइस, जैसे कि आप जानते हैं मैं आपका अपना एक्सपर्ट साइन। आज हम कासमाबाद वाले इलाके में जा रहे हैं। आज हमारे कॉलेज की छुट्टी भी हो गई है। सर ने बोला है आज ले लिए कासमाबाद स्कूल हायर स्कूल में। चलें देखते हैं, आपको भी दिखाते हैं। बाबा अरे यार असांखे पाण ख़बर न आहे, असां वञूं था ॾिसी अचूं छा आहे हुते। साईं कासमाबाद ले लिया ॿुधो आहे त हलूं था। हलो तव्हांखे बि ॾेखारूं था, असां पाण ॾिसंदासीं। असां सां गॾु दोस्त मोहिब बि आयो, हुनजी बाइक ते हलंदासीं। छोकरा कुछ दोस्त असांजा शामिल आहिनि रैली में। ऐं इहे असांजा फादर समो दोस्त। मां रज़ाक एक्सपर्टसाइन खां गॾु आहियां। हिते आया हूँ कासमाबाद जी रैली में। स्कूल में ॿार पढ़ायो, सरकारी स्कूलनि में अॻिते वधायो, मुफ़्त किताब मुफ़्त तालीम, उन जे बारे में रैली कढी वई आहे। पूरे कासमाबाद जा स्कूलनि जा तव्हां ॾिसी सघो था। स्काउटिंग असांजो इहो ई हिकिड़ी नारो आहे त प्राइमरी स्कूल में ॿार पढ़ायो, सरकारी स्कूल में। ये प्राइमरी स्कूल काफ़ी सोचे न जो गवर्नमेंट स्कूल में, गवर्नमेंट स्कूल में काफ़ी घणी आहे। हे असांजा टीचर्स आहिनि जाम, हे वॾा सख़्तु अथव। इहे असांजा सर सीनियर सर, इहे सर असांजा वॾा तिखा अथव। ऐं हिन मोटे खे ॾिसो तव्हां, मोटे खे हेॾे चीटिंग करे करे थुलो थी वियो आहे। अॼु सेक्रेटरी साहब जी तरफ़ां सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो इनिशिएटिव आहे। उन इनिशिएटिव जी बुनियाद ते त सिंध जे अंदरि जेके स्टूडेंट्स जो रेशो घटिजंदो थो वञे स्कूल जे अंदरि, ऐं कोविड खां पोइ बदकिस्मती सां जेको एजुकेशन जो फ्लो टुटो आहे उनखे रिकनेक्ट करण लाइ, स्टूडेंट्स खे स्कूलनि जी तरफ़ वरी माइल करण लाइ सिंध गवर्नमेंट ऐं सेक्रेटरी एजुकेशन साहब जेको सही हिकिड़ो इनिशिएटिव वरितो आहे त जीअं सिंध जा शागिर्द पढ़ेगा सिंध तो बढ़ेगा सिंध। उन मोटिव खे वठी करे त सिंध जा जेके शागिर्द आहिनि उहे वापसि स्कूल जी तरफ़ रुख कनि ऐं एजुकेशनल जेको सिस्टम आहे सिंध वरी तरक़ी की तरफ़ गामज़द थिए। उन डिसिप्लिन में अचनि ऐं पंहिंजे स्कूल जा जेके फिज़िकल एजुकेशन टीचर्स आहिनि उहे पंहिंजे स्टूडेंट्स खे लाइन्स में बीहारे करे हिकिड़ी रो खे बॉयज़ हाई स्कूल कासमाबाद। सरकारी स्कूल में
रैली भी इन वक्त शुरू थियण वारी आहे। असांजा कुछ दोस्त असांखा लिकी भॼी आया आहिनि, असांखे उस में छॾे आया आहिनि हेठि क्लास में। असांखे तव्हां छॾे हेठि उस में आया आहियो। पेट्रोल भरे करे भली कार जाऊंगा। भली कार चओ था त पेट्रोल ख़र्च करे पंहिंजो सर सां मिलण असांजे अस्सलाम वालेकुम। सर आया घर बिरयानी खाईंदा घर में खाईंदा इंशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। कासमाबाद स्कूल में मौजूद हैं सब। असां भी रैली में शरीक आहियूं, असांजा उस्ताद भी शरीक आहिनि। घर असांजी रैली तक़रीबन हाणे निकिरी चुकी आहे, पर असां रैली में शरीक नथा थियूं। हाणे असां हलूं था घर, छो त टाइम भी जाम थियो आहे। हर कंहिंखे कमकार ते वञिणो आहे, असांखे वञिणो आहे। असांजा कोई दोस्त वञण खे थोरो जल्दी आहे। ॿियो वरी बुख बि लॻी आहे। बुख वॾी ॻाल्हि त इहा आहे, असांखे बुख